कयम कापड़ियन जी पेरें ॾींहुं परूर, कयम कापड़ियन जी पेरें ॾींहुं परूर, सघा सायतन हिकिड़ी चारई पहर चोर, सदाई सैद चवे हूअ सनासीअ में सूर, जोगीअ साण ज़रूर लिका भणन लोक में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां तव्हांजो पंहिंजो तामिर हुसैन। अॼु जो असांजो वीडियो सिंधी हिंदुनि जे सिंध में संदन पुराणे दौर पाकिस्तान ठहण खां अॻु कुझु अहम ऐं दिलचस्प मालूमात तव्हां ताईं ज़रूरु शेयर कंदासीं। त वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी मौज़ सॼणनि खे गुज़ारिश आहे त असांजो ही न्यू यूट्यूब चैनल आहे, सो असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ बि वीडियो खे ज़रूरु लाइक करियो। त हलूं था वीडियो जी तरफ़। पाकिस्तान ठहण खां अॻु हिते सिंधी मुस्लमान हिंदुनि सां गॾु ॾियारी मल्हाईंदा हुआ। ज़ाहिर आहे त सिंधियुनि इस्लाम जी सूरत ज़ाहिर कई हुई। ख़ुशि मज़ाक़ीअ सां गॾिजी इहो हिकु मिसाल आहे त जॾहिं मीर सरफराज़ ख़ान गुदूमल जे नंढे कद ते चर्चो कयो त हिन फ़ारसी में विराणियो मुड़ुसु माण्हू जो परखो लड़ाईअ जे मैदान में थींदो आहे। आङूठो जेतोणीकि नंढो हूंदो आहे पर आङुरियुनि खां वधीक अहम हूंदो आहे। हिकु भेरे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दोस्त मदन खे छेड़ींदे पुछियो, हशर वेल हिसाब में काफ़िर कंदा कीअं? उन वक़्तु मदन वरंदी न ॾिनी। पोइ जॾहिं उहे दरिया जे पतण ते पहुता त ॿेड़ी रवानी थी चुकी हुई। मदन कुझु वधीक पैसा कढी ॿेड़ीअ वारे खे ॾेखारिया, जंहिं ॿेड़ी रोके छॾी ऐं पाण सां गॾु खयो। उन वक़्तु मदन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾांहुं मुड़ी संदसि सवाल जो जवाबु ॾींदे चयो त हथ जिनी जो हीअं से पहिरीं पत्थर पार कनि। घणा सिंधी हिंदू आगाॾे ज़माने खां सिंध में ई रहिया हुआ। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम सिंध जे गादीअ वारे हंध अरवड़ ते कब्ज़ो कयो त घणा हिंदू उत्तर में पंजाब ॾांहुं लॾे विया। उहे अञा ताईं उर्वरा चवाइजनि था। बाक़ी ॿिया पाण बचाए मुल्तान, जैसलमेर ऐं कच्छ ॾांहुं वञी निकिता। मंझान घणा पोइ मुग़ल कलोड़ा दौर में वापसि मोटी आया। जेके माण्हू नौकरियुनि में घिड़िया उहे आलम चवाण में आया ऐं जिन माण्हुनि वापार जो पेशो अख़्तियार कयो उहे भाई बंधु या भाई बंद मशहूरु थिया। भेरूमल मेहरचंद जो समाजियाती इतिहास ॾेखारे थो त लुखी, ठाकुराणी, सागराणी, जेठमलाणी, लखाणी, लुला, माटा ऐं छाबड़ा पाण में सौट आहिनि। साॻिए तरह उॾवाणी, सीतलाणी, साधवाणी ऐं शामदासाणी बि पाण में सौट आहिनि। चंदीरामाणी, बंभाणी, किरनारी ऐं करपलाणी सभु झुॻ आहिनि। थधाणी, रायसंगाणी, गेहाणी, खंघुरा आहिनि। चेनाणी, हंगूराणी ऐं भगवानाणी ककिरे जा आहिनि। उजवाणी, भावनाणी, गुदवाणी ऐं जगदियाणी पाण में वेझा मिट आहिनि। मीरचंदाणी, मेहताणी, मूरजाणी, संधारांगाणी ऐं माखी जा बि साॻी तरह ॻंढियल आहिनि। बलवाणी, मलकाणी, रामचंदाणी ऐं राम रखियाणी सभु दुरड़ी आहिनि। मुस्लमान हुकूमत मुस्लमाननि सां तरजेही सलूक कंदी हुई। एतिरे क़दुरु जो वटनि हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे विच में इंसाफ़ जी तौर माप जूं तारज़ूं जुदा हुयूं। पर अंग्रेज़ राॼ अचण खां पोइ इहो तरीक़ो ख़तमु थियो। ॿिन्ही धुरियुनि खे हिकु जहिड़ा मौक़ा मिलण सां हिंदू तइलीम ऐं वापार में रवायती दिलचस्पीअ जे करे मुस्लमाननि खां अॻु भरो थियण लॻा। जल्दी उहे नौकरियुनि ऐं धंधनि, वापारनि ऐं कारखाननि में तरक़ी करण लॻा ऐं मुस्लमाननि ज़मीन, दस्तकारी ऐं पोरीअ जे कम ताईं महदूद थी विया। एतिरे क़दुरु जो जॾहिं विरागो थियो त महाजिर सिंध में अची पहुता त खेनि इहो फ़िकिरु हो त सिंध में पाकिस्तान कीअं क़ाइमु थी सघंदो। इहो चवणु लॻा त सिंध जे हैदराबाद ऐं कराची खां त लखनऊ ऐं पटना में मुस्लमान वधीक आहिनि। हिंदू ऐं मुस्लमान, शिया ऐं सुन्नी अमन में रहंदा हुआ। सखर ज़िले खां ॿाहिरि फ़िरक़े वाराना फ़साद अञातल हो। सिंधी मुस्लमाननि जहाद जो नेरो, नाराए तकबीर, अल्लाह अकबर रुगो ख़िलाफ़त तहरीक खां पोइ ॿुधो। 1943 ईस्वी में मयाणीअ जी जंग में अल्लाह अकबर जो नेरो न बल्कि बलोची नेरो लॻो हो, मरवेसूं मरवेसूं सिंध न ॾेसूं, जहिड़ो चङी ॻाल्हि न सम्झो वेंदो हो, जंहिं लाइ चवणी मशहूरु आहे त हाहर कजे हूहर कजे, हू न भॼे त पाण भॼिजे।
जॾहिं सिंध पाकिस्तान जो हिसो बणिजी वई त मकानी हिंदू सिंध छॾे विया, पर इत्मीनान जी ॻाल्हि आहे त सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे अहसास औखा न थिया। घणनि सिंधी शरनार थियनि, यादगिरीअ तौरु पाण साण सिंधू जल या कुझु मिटी आंदी। मशहूरु सिंधी साफ़ी पीर हसामुद्दीन राशिदी लिखे थो त हक़ीक़त में उहे हिंदू ई हुआ जिन सिंध जी तामीर कई। उन्हनि खेसि सिंगारियो, उन्हनि दुनिया जे चइनी कुंडनि मां दौलत आणे सिंध खे शाहूकार कयो, पर अॼु असां उन्हीअ जे सार संभाल में नथा लही सघूं। हसामुद्दीन राशिदी अॻिते लिखे थो त सिंध जा असुलोका धणी हिंदू आहिनि, वटनि तालीम, नौकरियूं, वापार ऐं ज़मीन हुई। हू सम्झे थो त हिंदुनि मुस्लमाननि जी मददगार वॾे भाउ जी हैसियत सां किरदारु अदा न करण जी ग़लती कई। हू दुरुस्त थी सघे थो त हिंदुनि खे मुस्लमाननि लाइ घणो कुझु करणु घुरिजे हा, पर हिंदुनि जे क़ाइमु कयल स्कूलनि, इस्पतालनि ऐं ॿियनि इदारनि जा दरवाज़ा मुस्लमाननि लाइ बि खुलिया हुआ। ॿिए तरफ़ दौलतमंद मुस्लमान ज़मींदारनि कंहिं लाइ बि हिंदू तोड़े मुस्लमान लाइ कुझु बि न कयो। अहिड़ीअ रीति ॾिसबो त सिंधी समाज जे हिंदू ऐं मुस्लमाननि जे तबक़नि जे नातनि विच में तइलीमी इक़्तिसादी फ़र्क़ु हुअण जे बावजूदु तलख़ी न हुई। केतिरनि ई हिंदुनि मुस्लमाननि जी दरगाहनि ते हाज़िरियूं ॾिनियूं, जिन मोट में सुबुह शाम दौल ऐं नगारा वॼाए हिंदू तरीक़ो इख़्तियार कयो। आम ॿेराड़ीअ जे मुस्लमाननि पंहिंजे औलादनि जा नाला कंडो, कोयड़ो, मिठू, बचू, वरियो, सूमर, अंब नाला चूंडिया ऐं अरब नाला न रखिया। मुस्लमाननि साॻिया पुराणा तारीख़ जारी रखिया, जिन जहिड़ा मोहन जे दड़े मां मिलिया आहिनि। इस्लामी ला इलाहा इल्लल्लाह, जंहिंजी माना आहे त अलाह खां सवाइ ॿियो को बि अलाह नाहे, जंहिंजी नए सिर ताबीर कंदे शाइर शाह अब्दुल करीम चयो हो, जेको विकिणो कंदड़ ख़रीदार आहे वखर खे साॻे शइ सम्झे थो, उहो ई उन जी माना सम्झंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो, एक कसर कणस कोणे ॻरखियूं, जेॾां करियां परख तेॾां सॼण साम्हूं। उन्हीअ में को शक न आहे त हिंदू मुस्लिम तालुकात जीअं ई ॿियनि सूबनि में ख़राबु हुआ, तीअं सिंध में न हुआ। अञा ताईं सिंधी हिंदू सिंध खे आलियन अखियुनि सां यादि कंदा आहिनि। सिंधी मुस्लमान वरी हिंदुनि खे ॾाढी उकीर मां संभालींदा आहिनि। पीर हसामुद्दीन ॾुख मां चवे थो त सखर हलियो वियो, साखरो पिणु हलिया विया, असांजा हमवतन हलिया विया, संदन घरनि ते हाणे धारियुनि जो कब्ज़ो आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सो अगरि चैनल ते न आयो त इन वीडियो खे बि ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करियो। त मिलूं था हिकु नए दिलचस्प ऐं हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।